अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मीरवा गोरचाणी का रिपोर्ट ईंदा हलूं। मीरवा गोरचाणी में सिंध इश्यूज़ चैनल ऐं सिंध जी सोच अखबार जे तरफां एकता ॾियारे जे हवाले सां मच कचहरी जो प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां सुघड़ इनकलाबी शाइर फ़नकारनि शिरकत कई, जंहिंमें महिमान ख़ास अॻवाणी यूसी हाजी गुलाम मोहम्मद नुहानी जे चेयरमैन जुल्फ़कार अली खान नुहानी, अॻूणे टाउन कमेटी मीरवा गोरजाणी जे चेयरमैन चौधरी एहसानुल हक आराई, PA हरिराम किशोरी लाल सेठ, हीरा लाल इंटरनेशनल ह्यूमन राइट्स डिविजनल मीरपुर खास सदर हाजी अली मोहम्मद नुहानी, पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी सदर इसाक गोरचाणी, चौधरी मुनीर आराई, MQM जे यूनिट मीरवा गोरचाणी जे सदर राणा इसाक राजपूत, एडवोकेट राईचंद हुरजी मेंगवाड़, मोहम्मद हनीफ रिंद, आल पाकिस्तान समाजी तंजीम जे चेयरमैन आमिर लुत्फ ज़रदारी ऐं ॿियनि सियासी समाजी तंजीमुनि जे अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। इनकलाबी शाइर इमाम अली, जंहिंजे खलील खोसो, यूसुफ सोलंगी ऐं फनकार मोहम्मद खान रिंद, दयाल सहराई पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। सियासी समाजी तंजीमुनि जे अॻुवाणनि सिंध इश्यूज़ चैनल सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध असांजी जिंद आहे ऐं सिंधी टोपी अजरक असांजी सिंध जे हज़ारे साल पुराणी असांजी सिंध जी तहज़ीब आहे। असां हर साल जीअं हिन साल बि वॾी ख़ुशीअ ऐं जोश सां मल्हायूं पिया।